लाहौर हाई कोर्ट निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ खे उहिदे तां हटाइण वारी इंट्रा कोर्ट अपील ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। जस्टिस अली बाक़ी नज़वी जी सरबराही में ॿ रुकनी बेंच में इंट्रा कोर्ट अपील जी ॿुधणी। निगरान वज़ीर आज़म जो 90 ॾींहनि जो आईनी मुदो 15 नवंबर ते पूरो थी चुको। निगरान वज़ीर आज़म जो 90 ॾींहनि खां पोइ उहिदे ते रहण गैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त गुज़ार जो मौक़िफ़ इलेक्शन कमीशन आम चूंडनि जो ऐलान करे छॾियो आहे। दरख़्वास्त बेअसर थी चुकी आहे। सरकारी वकील अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सियासी मुखालफ़न सां इत्तेहाद न करण जो ऐलान। आज़ाद उम्मीदवारनि सां गॾिजी हुकूमत ठाहींदासीं। आज़ाद उम्मीदवार पहिरियों भेरो पडंग में चूंड विड़ी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून ऐं पीटीआई हिक ई सिके जा ॿ पासा आहिनि। नून लीग ऐं पीटीआई पंहिंजी कारकर्दगी साबित करे चुकी आहे। रुगो चेहरा बदिलजनि था, पॉलिसियूं साॻी हुजनि थियूं। पीपी चेयरमैन जो परॾेही मीडिया खे इंटरव्यू में इज़हार। सिंध जे घरू खाते पारां आम चूंडूं पुरअमन कराइण लाइ फुल प्रूफ इंतजाम करे छॾिया। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ चयो आहे त सूबे में 19,000 खां वधीक पोलिंग स्टेशन्स ते 1,22,000 अहलकारनि जी ज़रूरत आहे। इलेक्शन में पाक फौज रंजस समेत हसास इदारनि जा अहलकार मौजूद हूंदा। सिक्योरिटी जा हर मुमकिन उपाउ वरिता वेंदा। अवाम अमन अमान लाइ इदारनि सां सहकार करे। निगरान सिंध हुकूमत इलेक्शन कमीशन सां मुकमल सहकार करे रही आहे। इतलात वारे निगरान सूबाई वज़ीर मोहम्मद अहमद शाह चयो आहे त चूंडनि लाइ 6.5 अरब रुपया जारी कया विया आहिनि। पुलिस खे इलेक्शन ख़र्चनि लाइ 62 करोड़ रुपया जारी कया विया आहिनि। इलेक्शन जे मॉनिटरिंग करण लाइ सेल क़ाइमु कया वेंदा। सोशल मीडिया ते 90% कूड़ियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि। यूट्यूबर्स चैनल प्रोपेगेंडा लाइ इस्तेमालु कया वञनि था। इस्लामाबाद पुलिस चूंडनि बाबति सिक्योरिटी प्लान खे कतई शिकल ॾेई छॾी। आईजी इस्लामाबाद अकबर नासिर खान जी सदारत ते चूंडनि बाबति आला सतही इजलास। इस्लामाबाद पुलिस तर्जमान मूजिब समूरनि पुलिस एहलकारनि जी मोकलनि ते ॿिए हुकुम अचण ताईं पाबंदी लॻाई पई आहे। पुलिस ऐं ॿिनि कानून लागू कंदड़ इदारनि 4,000 एहलकार ड्यूटी ॾींदा। इज़ाफ़ी ड्यूटियुनि लाइ रज़ाकारनि ऐं रिटायर्ड ऑफिसरनि जूं ख़िदमतूं वरितियूं वेंदियूं। उम्मीदवारनि खां चूंड निशान वापसि वठण वारे केस में अटॉर्नी जनरल ऐं इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी। लाहौर हाई कोर्ट ॿुधणीअ दौरान अटॉर्नी जनरल ऐं इलेक्शन कमीशन खे 2 ॾींहनि अंदरि जवाब जमा करण जो हुकुम ॾेई छॾियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त इलेक्शन एक्ट जो सेक्शन 215 आइन सां टकराव में आहे। साल 2024 मुख़्तलिफ़ मुल्कनि में चूंडनि जो साल आहे। मीडिया इंडस्ट्री खे ज़िम्मेवाराणो किरदारु अदा करणु घुरिजे। सिंध समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त जदीद मीडिया सहाफ़त खे नुक़सानु पहुचायो आहे। न्यूज़ रूम खे हक़ीक़तनि जी तस्दीक़ लाइ ज़रूरी क़दम खणणा पवंदा। मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी जमातुनि जी चूंड मुहिम जारी। मुख़्तलिफ़ शहरनि में चूंड जलसा आम चूंडूं वेझो ईंदे ई सियासी अॻुवाणनि जूं इलेक्शनी सरगर्मियूं तेज़ थी वयूं। पीपल्स पार्टी अॼु सरगोदा में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। बलवाल स्टेडियम में स्टेज तैयार थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। नून लीग ननकाना साहब में मैदान सींगारींदी। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जलसे खे ख़िताब कंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी तहज़ीब में रही कारकर्दगी ते ॻाल्हाए। पीटीआई बानी गारगंद जो कल्चर शुरू कयो हो। नून लीग अखबार मरियम औरंगज़ेब जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। बिलावल भुट्टो ज़रदारी पीडीएम हुकूमत में परॾेही वसी रहियो आहे। पीपी चेयरमैन नओं पंजाब में आयो आहे। को बि अवांजी ज़ातियाती सियासत नथो ॿुधणु चाहे। अहिड़ी कहिड़ी तरक़ी आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध मां पंजाब खणी ईंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशा तहज़ीब जे दायरे में रहियो आहे। पीपल्स पार्टी जो बुनियाद लाहौर में रखियो वियो। बिलावल भुट्टो लाहौर मां ई चूंड विढ़ी रहियो आहे। पीपी अॻवान पलवा शाह खान जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं मुस्लिम लीग नून पंजाब में पीपल्स पार्टी खे बर्दाश्त नथी करे। नून लीग जो ध्यानु समूरो पंजाब खे छॾे हिक ई तख़्त ते आहे।
बिलावल भुट्टो ज़रदारी जो पंजाब में अचण सां नून लीग वारनि जूं निंड्रूं फिटी वयूं आहिनि। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी रिहायशी तोड़े कमर्शियल इमारतुनि जा नक्शा पास करण में नाकाम, कारकर्दगी न हुजण बराबर। सरकारी अंग नखरनि मौसूब कराची में रिहायशी तोड़े कमर्शियल इमारतुनि जा हज़ारी नक्शा पास न थी सघिया। गडाप टाउन में 2079, गुलशन टाउन में 752, जमशेद टाउन 375, बिन कासिम टाउन 301, गुलबर्ग टाउन 166 फाइल पेंडिंग में पियल आहिनि। शाह फैसल कॉलोनी में 96, औरंगी में 187, तौर आसबाबाद में 139, नॉर्थ कराची में 96 फाइल मंजूरी जे इंतजार में पियल आहिनि। अरबी रुपया ख़र्च करे वन विंडो ऐं सिंगल विंडो फैसिलिटी वारी वेबसाइट क़ाइमु करण जो को बि फ़ाइदो न पियो। सिंध हाई कोर्ट 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते सूबाई टास्क फोर्स ऐं JIT सरबराह खे तलब करे वरितो। गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबीअ बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी दौरान 8 वरियनि खां गुम थियल शख़्स जो पतो न लॻाइण ते अदालत पारां पुलिस ते कावड़ जो इज़हार। DIG खे केस जे जांच ऑफिसर खे तलब करण जो हुकुम। अब्दुल रहमान कंहिं बि वफ़ाक़ी इदारे जी हिरासत में नाहे। बचाव वारे वज़ारत जी नुमाइंदे लिखत में जवाब जमा करायो। लाड़काने पुलिस रेंज जा 12 कार्ड उहारे सां राब्तनि ऐं भतो वठण जे इल्ज़ाम हेठि बी कंपनी हवाले लाड़काने जे DIG नासिर आफ्ताब पठाण 12 पुलिस ऑफिसरनि ऐं सिपाहियुनि केस ज़ाब्ताई इंस्पेक्टर अयास पठाण, इंस्पेक्टर राणो महर ऐं सब इंस्पेक्टर इमदाद शेख समेत 12 पुलिस ऑफिसरनि खे बी कंपनी हवाले कयो वियो। मांझंद भरसां पीपी ज़िले काउंसिल जो मेंबर क़त्ल। हबीबुल्ला मोड़ वटि अणसुञातल हथियारबंदनि फायरिंग करे गुलाम अब्बास खोसो खे क़त्ल करण बाद फरार थी विया। वाक़े बाद मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल पहुचायो वियो। करमपुर भरसां ॻोठ अली मोहम्मद जाफ़री में हथियारबंदनि हथां नौजवान क़त्ल। जतोई ऐं जाफ़री बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां पुनल जाफ़री खे फायरिंग करे क़त्ल कयो वियो। कंडियारो भरसां कुझु ॾींहं अॻु शादी कंदड़ नौजवान क़त्ल। ॻोठ में सियाल में अब्दुल जब्बार सियाल खे घर अंदरि गोलियुनि जो खाज बणायो वियो। वारसनि मूजिबि नौजवान जी कुझु ॾींहं अॻु शादी थी हुई। साहुरनि ॾांहुं वियल हो। राति ॻोठ मोटी आयो त घर में अणसुञातल हथियारबंदनि गोली हणी फरार थी विया। ऐं पीरगोट भरसां कोट मीर मोहम्मद में औरत लावारिस हालत में शहरनि जे इतलाउ ते पुलिस औरत खे थाणे ते वठी वई। 45 वरियनि जी औरत जी सुञाणप न थी। पुलिस मौसूब औरत जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे, कुझु बि नथी ॿुधाए।